अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे कहाणी। कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। किस्त 23 मज़हरुल इस्लाम। मज़हरुल इस्लाम 4 अगस्त 1949 ईस्वीअ में खानेवाल वेझो हिकु नंढड़े ॻोठड़े पीरोवाल में ॼाओ, जिते संदसि वालिद ॿेले खाते में मुलाज़मत कंदो हो। हिन पंहिंजो बालकपण पंहिंजे अबाणे शहर वज़ीराबाद में गुज़ारियो ऐं उतां ई पंहिंजी इब्तिदाई तालीम मुकमिल करे इंटरमीडिएट इस्लामिया कॉलेज गुजरांवाला ऐं MA उर्दू अदब में इस्लामाबाद मां कयाईं। हू कुझु वक़्तु टेलीविज़न, वज़ारत तालीम ऐं रेडियो सां वाबस्ता रहण खां पोइ लोक विरसे में मुलाज़िम थियो, जिते हू हिन वक़्तु डायरेक्टर आहे। हिन जे छपियल किताबनि में घोड़ों के शहर में अकेला आदमी, बातों की बारिश में भीगती लड़की, गुड़िया की आंख से शहर को देखो, ए खुदा, मैं, आप और वो ऐं मोहब्बत मुर्दा फूलों की सिम्फनी शामिल आहिनि। हिन जी हीअ उहा पहिरीं निकोर कहाणी आहे जेका हिन सिंधी लाइ लिखी आहे। पखी हुन जे अखियुनि मां निंड चुगे थो। मज़हरुल इस्लाम। हिकु जुड़ाली टेपरीअ जे वक़्तु पखीअ खे आज़ादु करण खां हिकदमि पोइ हूअ पाण कंहिं जादुई कहाणीअ जे किरदार वांगुरु उन चमकंदड़ अखियुनि वारे पखीअ जे ख़्यालनि जे जार में बुरी तरह गिरफ़्तार थी वई हुई। पखी पंहिंजी बनफ़साई ब्राउन यादुनि जो हिकु पिंजरो उते छॾे हलियो वियो हो, जंहिंजी अकेलाईअ में हूअ पंहिंजे पाण खे क़ैद थियल महसूसु करे रही हुई। हिन तरह जे जज़्बाती रद्द अमल जो इज़हार त हिन उन वक़्तु बि न कयो हो जॾहिं उहो पखी हिन पिंजरे में मौजूदु हो, जेको हिन पिंजरनि जी बेशुमार डिज़ाइनुनि ते डिघी सोच वीचार खां पोइ ख़ासि तौर ते हिन लाइ ठहिरायो हो। पंहिंजनि ॿिनि साहेड़ियुनि सां गॾिजी पिंजरे साज़ीअ जी वर्कशॉप जे अजीब ग़रीब माहौल में छित में ऐं भितियुनि ते टंगियल पिंजरनि जी ख़ालीपणे में पखियुनि जी पुरस्रार पाछनि जे विच में वेही हिन उन पिंजरे खे मुकमिल करण जे कम जी केतिरनि ई ॾींहंनि ताईं नज़रदारी कई हुई। पिंजरो आम पिंजरनि जे भेट में कुशादो हुअणु घुरिजे। मंझंदि दाणे ऐं पाणीअ लाइ कटोरियूं कहिड़े हंध ते, कहिड़ी डिज़ाइन ऐं कहिड़ी साइज़ जूं हुजनि, झूलो कहिड़ो हुजे, हिन उन्हनि तफ़सीलनि ते ॾाढी दिलचस्पीअ सां ग़ौर कयो हो। पिंजरे साज़ सां पिंजरे जी डिज़ाइन, कलर स्कीम ऐं पखीअ जे लाइ सहूलियतुनि जे बारे में संदसि गुफ़्तगू ॿुधी संदसि साहेड़ियूं ॾाढियूं लुत्फ़ अंदोज़ थियूं। मंझान हिकिड़ी जेका संदसि राज़दान बि हुई, उन वक़्तु दिलचस्प सुरॿाट करण खां सवाइ रही न सघी। हीउ पिंजरो पंहिंजे लाइ ठहिराए रही आहीं या पखीअ लाइ? ऐं हाणे जॾहिं उहा पखीअ खे आज़ादु करे चुकी हुई त उन पिंजरे में फैलियल कंहिं अकेले मर्द जे कमरे जहिड़ी तेज़ महक जे विच में हूअ पंहिंजी मौजूदगीअ खे महसूसु करे सघे थी। उहो बि अजीब इत्तेफ़ाक़ हुयो जो पखीअ जी आज़ादीअ खां पोइ वरी ॿियनि पखियुनि बि संदसि घर जी बालकनीअ में रुख करणु छॾे ॾिनो। पखीअ खे आज़ादु करण वक़्तु हिन बेअंत ख़ुशी महसूसु कई हुई। उन जुड़ाली टिपरीअ जो मंज़र अञा ताईं संदसि यादुनि में महफ़ूज़ आहे, जॾहिं हिन पिंजरे ते फेरा ॾींदड़ नीरे रंग जे पोपट जी बेचैन उॾाम जी राज़दारीअ में पिंजरे जो दरवाज़ो खोले पखीअ खे खुलियल फ़िज़ा में उॾामण जो इशारो ॾिनो हो त पखी हिकु पुरस्रार फड़फड़ाहट सां गहरी माठ में पंहिंजनि ब्राउन खंभनि सां गुज़िरियल हिकु साल खे कंहिं ग़लति फ़हमीअ जी दज़ वांगुरु छंडे उन ते अलविदाई नज़रूं विझंदे हिकु शानदार उॾाम कई हुई त संदसि खंभनि जी टामाई गूंज खां संदसि समूरो वजूद कंबी वियो। जंहिं ॾींहं खां हिन पखीअ खे आज़ादु कयो आहे, उहो उन जे बारे में फ़िकिरमंद रहण लॻी आहे। अक्सर सोचींदी आहे त अलाए जे उहो पाण जहिड़नि पखियुनि जे वलर में शामिलु थी वियो हूंदो या न, खेसि खाइण लाइ कुझु मिलियो हूंदो या न, हिन राति कहिड़े हंधि ऐं कहिड़ी तरह बसर कई हूंदी। थी सघे थो उन पंहिंजो आखेरो ठाहिण लाइ कख गॾु करणु शुरू कया हुजनि या पंहिंजी हमनसल कंहिं मादीअ सां संदसि मुलाक़ात थी वई हूंदी। थी सघे थो त संदसि हमनसल पखी खेसि अञा ताईं धारियो सम्झंदा हुजनि। जज़्बात जी शिदत खां संदसि अखियुनि में हैरानी तरण लॻे थी, वेसा नथो थिएसि त पखी खेसि छॾे हलियो वियो आहे। हू साणसि बेहदि मुहबत कंदो। जॾहिं बि उहा पिंजरे जे भरिसां वेंदी हुई त हू हिन लाइ कटोरीअ में दाणो विझंदी हुई त हू
ख़ुशीअ में भरिजी खंभनि खे फड़फड़ाईंदो हो। सहर पैदा कंदड़ आवाज़ में संदसि मदह कंदो हो ऐं कंहिं दरवेश वांगुरु नचण में महू थी वेंदो हो। जेकॾहिं उहो देरि सां घर मोटंदी हुई त पखी नाख़ुशि थी वेंदो हो। उहो खेसि प्यार भरे लहजे में सॾींदी हुई ऐं राज़ी करे वठंदी हुई। पर हिक भेरे त हू एॾो सख़्तु नाराज़ थियो जो हिन दाणनि ऐं पाणीअ ॾांहुं ॾिसण बि बंदि करे छॾियो हो। कमज़ोरीअ विचां संदसि ख़राबु हाल थी वियो हो ऐं संदसि खंभ ढरा पइजी विया हुआ। उहा उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं नक्शानवीस साणसि मिलण आयो हो ऐं नए बंगले जी अॾावत जे सिलसिले में 2 ॾींहंनि ताईं उहा मुसलसल नक्शे जे बारे में साणसि ख़्यालनि जी ॾे वठि में रुधल हुई। उन चमकदार अखियुनि ऐं ब्राउन खंभनि वारे पखीअ खे हिन पंहिंजे 38 जनम ॾींहं खां कुझु ॾींहं अॻु पंहिंजी साहेड़ीअ खां उन्हनि ॾींहं हासिलु कयो हो जॾहिं संदसि भेणियो ग़ैर मुल्की दौरे खां पोइ वतन वापसि आयो हो ऐं संदसि अकेलाइप घटिजी वई हुई ऐं हाणे खेसि उन पखीअ जी ज़रूरत महसूसु न थींदी हुई। जंहिं ॾींहं खां हिन पखीअ खे पंहिंजी मर्ज़ी ऐं ख़ुशीअ सां आज़ादु कयो उन जे बारे में ई सोचींदी रहंदी हुई। कॾहिं ख़्यालु ईंदो अथसि त पखी कंहिं ॿिए शहर हलियो वियो हूंदो। वरी सोचींदी हुई त अञा ताईं हिन शहर में हूंदो। कहिड़ी ख़बर कंहिं ॿिए उन पखीअ खे वरी कैदी बनाए छॾियो हुजे, कंहिं शिकारी पखीअ खे ज़ख़्मी न करे छॾियो हुजे। उन्हनि ॾींहंनि हिन पंहिंजे हिकु ख़्वाब में पखीअ खे ॾिठो। उहा बालकनीअ में बीठी हुई त ओचितो पखी आसमान ते निर्वार थियो। संदसि नज़रूं पखीअ ते ॼमियल हुयूं। हिन अखि बि न छिंभी एतिरे क़दुरु जो पखी संदसि साॼे कुल्हे ते अची वेही रहियो। लॻो थिए ॼणु डिघो सफ़र करे आयो हुजे। हू ॾाढो सहकी रहियो हो। हिन जे खंभनि मां टेनिस खेॾी आयल मर्द जे पघर जी महक अची रही हुई। हू उञ खां मांदो थी रहियो हो। बरसां पियल जग मां पाणी पंहिंजे लप में ओते उहो संदसि चुंभ जे वेझो खणी वेही। पखी पाणी पी चुको त हिन खां बेशुमार सवाल पुछिया ऐं पखीअ जे तरफ़ां पाण ई लाॻीतो उन्हनि सवालनि जा जवाब बि ॾींदी रही। छा तोखे मुंहिंजी यादि ईंदी हुई? आई हूंदी, उन ई करे त तूं मूंसां मिलण आयो आहीं। छा तूं आज़ाद फिज़ाउनि में ख़ुशी महसूसु करीं थो? हा, तूं वाक़ई बेहदि ख़ुशि आहीं। पोइ खेसि गहरी निंड अची वई। हिकदमि खेसि लॻो त पखी संदसि अखियुनि में ठोंगा हणी रहियो आहे, ॼणु संदसि अखियुनि मां निंड चुगण जी कोशिशि करे रहियो हुजे। संदसि निंड खुली पई, ख़्वाब विकिरी वियो, पखी किथे बि न हो। पिंजरो ख़ाली पियो हो। संदसि नज़रूं पिंजरे अंदरि उन ई हंधि बीही रहियूं जिते पखी संदसि रुसण खां पोइ खंभ फैलाए बीही रहंदो हो। संदसि सोचूं हिकु भेरो वरी पखीअ जी ॻोल्हा में भटकण लॻियो। खेसि आज़ादु करे हिन बेअंत ख़ुशी महसूसु कई हुई। संदसि दिलि तां ॼणु तमामु वॾो भार लही वियो। पर पखीअ जे सोचुनि हेठां दॿिजी हूअ घुट महसूसु करे रही हुई। हिकु उॼातल डपु संदसि दिलि में विसविसा पैदा करे रहियो हो। कहिड़ी ख़बर ॿियनि पखियुनि खेसि क़बूल ई न कयो हुजे ऐं हू अञा वधीक अकेलो थी वियो हुजे। छा हू अञा ताईं कंहिं अणॾिठल मंज़िल ॾांहुं उॾामंदो वञी रहियो आहे? थी सघे थो त हू रेलवे स्टेशन ॾांहुं हलियो वियो हुजे ऐं हिन वेटिंग रूम जे छित में पंहिंजे लाइ आखेरो ठाहे वरितो हुजे। जेकॾहिं हिन ईअं कयो त ॾाढो ग़लति थींदो, छो जो स्टेशन मास्टर ॾाढो सख़्तु क़िस्म जो माण्हू आहे। हू पखियुनि खां नफ़रत कंदो आहे, रेलवे स्टेशन जे सफ़ाईअ जो ॾाढो ख़्यालु रखंदो आहे। गुज़िरियल ॾींहुं हिन रेलवे स्टेशन ते ॾाकिणनि वारे पुल जे हेठां ऐं प्लेटफार्म जे छत ते रहियल अबाबीलनि ऐं ॿियनि केतिरनि ई पखियुनि जे वरिया पुराणनि सभिनी आखेरनि खे ड्राहे छॾियो। थी सघे थो त पखी रेलगाॾीअ जे कंहिं डॿे जी छत ते वेही रहियो हुजे ऐं उॾामण जे बदिरां उते वेठे वेठे कंहिं ॾूरांहें शहर पहुची वियो हुजे। उहो बि थी सघे थो त हू रस्ते में को जंगल ॾिसी उते तरसी पियो हुजे। जेकॾहिं हू बिजलीअ जे थंभनि ऐं तारुनि खां परे रहे त बहितर। खेसि थोरी ॻणती थी, पर पोइ उन इहे ख़्याल खेसि आथत ॾिनी त पखी कंहिं जाबिलू हंध ॾांहुं हलियो वियो हूंदो ऐं हींअर कंहिं ढंढ जे किनारे ते वेठो हूंदो। उन ई ॾींहुं संदसि नज़र ओचितो हिकु ॿिए पखीअ ते पई। उहो कंहिं कम ख़ातिर यूनिवर्सिटी वेई हुई त वापसीअ ते हिन पखीअ खे यूनिवर्सिटी हॉस्टल जे भित ते वेठल ॾिसी वरितो, जो पहिरें पखीअ खां घणो वधीक ख़ूबसूरत, सेहतमंद ऐं दिलकश हो।
संदसि खंभनि जी चमक में जादू हो। उहा मालीअ जे मदद सां उन पखीअ खे घर वठी आई। नए पखीअ खे पहिरें पखीअ जे पिंजरे में रखणु संदसि आदत जे ख़िलाफ़ु हो। उन करे हिन पखीअ लाइ नओं पिंजरो ठाहिराइण ख़ातिर पिंजरे साज़ सां राब्तो कयो त हू चवणु लॻो, हिन भेरे जल्दी न कजो, छो जो मूं वटि कुझु औरतुनि जा पिंजरे ठाहिण जा आर्डर अॻे ई मौजूदु आहिनि। अव्हां जी साहेड़ी ॾाढो ज़ोर ॿधो आहे त पिंजरो हर सूरत में हिकु हफ़्ते अंदरि मिलणु घुरिजे। हिन मुर्की चयो त कुझु ॾींहं भली लॻाए, पर उहो पिंजरो पोयनि सभिनी पिंजरनि खां वधीक ख़ूबसूरत, आरामदाह ऐं कुशादो हुअणु घुरिजे, छो जो हीउ पखी वेल बिल्ट आहे। नए पखीअ जो अचणु को हैरत अंगेज़ या ग़ैर मामूली वाक़ियो न हो। उहो हेल ताईं केतिरनि ई पखियुनि खे पाले खेनि आज़ादु करे चुकी हुई। जॾहिं कंहिं नए पखीअ लाइ पिंजरो तयारु थी ईंदो हो त उन ई ॾींहुं उहा पंहिंजनि सभिनी साहेड़ियुनि खे काफ़ी पार्टीअ ते सॾींदी हुई। हिन भेरे बि हिन पंहिंजनि साहेड़ियुनि खे काफ़ी पार्टीअ में सॾे वरितो ऐं उन्हनि जी मौजूदगीअ में पखीअ खे संदसि ख़ासि पिंजरे में विझी छॾियो। संदसि साहेड़ियुनि नई पखीअ खे ॾाढो पसंदि कयो। किन लालची नज़रुनि सां पखीअ खे ॾिठो। संदसि हिकु वेझी दोस्त, जंहिंखे पखियुनि जी सुठी ॼाण ऐं तजुर्बो हो, खेसि ख़ुशकिस्मत कोठींदे चयो त संदसि चूंड ॾाढी उम्दी आहे ऐं हूअ हर भेरे पहिरें खां बि बहितर पखी ॻोल्हे वठे थी। हिन हाणे पहिरें पखीअ जे बारे में कॾहिं न सोचियो। उहा हिन नए पखीअ में एतिरे क़दुरु महू थी वई हुई जो खेसि पहिरें पखीअ जी कॾहिं यादि बि न आई। हीउ पखी पहिरें पखीअ खां निरालो आहे, कॾहिं नथो रुसे, नाराज़ नथो थिए, कंहिं मोहबत कंदड़ महिरबानी मर्द वांगुरु हमेशह ख़ुशि रहंदो आहे। नए पखीअ खे बि हाणे नऊं चवणु ठीकु न आहे। हाणे खेसि उते रहंदे 8 महीना थी विया आहिनि। संदसि जनमु ॾींहुं बि अची वियो आहे। उन करे हाणे हूअ हिन पखीअ खे आज़ादु करण जे बारे में गंभीर थी गौर करे रही आहे। उहो कंहिं बि पखीअ खे 6-7 महीननि या साल खां वधीक अरसे ताईं पाण वटि न रखंदी आहे। खेसि उन जी ॻाल्हि ते पको वेसाह आहे त बहार जी मौसम नवनि पखियुनि खे पालण ऐं पुराणनि पखियुनि खे आज़ादु करण लाइ बेहदि माक़ूल मौसम आहे। हाणे हिन पखीअ जी आज़ादीअ जी मौसम बि अची वई आहे। हिन पिंजरो बालकनीअ में रखी छॾियो आहे ऐं पिंजरे जो दरवाज़ो खोले आराम करण लाइ बेडरूम में हली वई आहे। उहा वापसि ईंदी त पखी उॾामी वञी चुको हूंदो, पर जेसीं ताईं उहो नओं पखी पाले नथी वठे, हिन पखीअ जे यादि में मुब्तला रहंदी। ऐं हाणे जॾहिं संदसि मौत खां पोइ संदसि वसियत मूजिबि संदसि हिकु संदूक पखियुनि खे मुसवर कंदड़ आर्टिस्ट जे हवाले करे छॾी वई आहे त पखियुनि जे आर्टिस्ट खे उन ई संदूक मां 11 इंसानी पखियुनि जे तस्वीरुनि जो हिकु क़ीमती एल्बम मिलियो आहे। जन तस्वीरुनि जी सुञाणप थी सघी आहे, उन्हनि मां 2 तस्वीरूं त मुसविरनि जूं आहिनि। हिकु तस्वीर शाइर जी, हिकु कर्नल जी, हिकु मौसीकार जी, हिकु रांदीगर जी, हिकु सनतकार जी ऐं हिकु जर्नलिस्ट जी आहे। उन्हनि सभिनी जे चहिरनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं चोंबूं ऐं कुल्हनि ते जेके मुख़्तलिफ़ रंगनि जा वॾा वॾा खंभ उभिरियल आहिनि, उहे ख़ुदि हिन पंहिंजे बुर्श जी मदद सां उभारे उन्हनि खे पखी ठाहे छॾियो आहे। उन्हनि मां कुझु पखी अहिड़ा बि आहिनि जंहिंजा इंसानी रूप सुञाण हाणे नामुमकिन थी चुका आहिनि। तर्जुमो वलीराम वलिब। हिन खां अॻिते ही आख़िरी कहाणी हुई सिफ़ो 173। हिन खां अॻिते अली बाबा जी अधूरी कहाणी आहे ऐं उन खां पोइ मदद अली सिंधीअ जी कहाणीअ जा टुकड़ा ॿीहर ॾिना विया आहिनि ऐं उन सां गॾु शहर इमदाद जी कहाणीअ जो टुकड़ो ॿीहर ॾिनो वियो आहे। हिन किताब जे आख़िर में ॼाणायल हिकु गुनाह जी पुॼाणी लियाकत रिज़वी जी कहाणी ऐं दुनिया हिकु स्टेज आहे नूरुल्ला शाह जी कहाणी कान आहे।